अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां एक यादगार महफ़िल उस्ताद जलाल चंडी साहब जी तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों, हिन महफ़िल जा तमामु बहितरीन कलाम आहिनि ऐं जंहिंजी वजक बि तमामु बहितरीन आहे। उस्ताद जलाल चंडी जी महफ़िल जो ॿियो नंबर कलाम आहे, जंहिं कलाम जा बोल आहिनि, कॾहिं वल सो सोना सांवला वतन सादे ग़रीबां दे। दोस्तों, इहो पंजाब जो पुराणो फ़नकार आहे जंहिं इन कलाम खे ॻायो आहे ऐं काफ़ी फ़नकार हिन कलाम खे ॻायो आहे। दोस्तों, पंजाब जो हिकिड़ो फ़नकार आहे मंज़ूर अली मलंगी, उन हिन कलाम खे ॻायो हो ऐं हाणे उस्ताद जलाल चंडी जे आवाज़ में असां इहो कलाम ॿुधूं था। दोस्तों, हिन महफ़िल में तावन कयो आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त अली शेर भट्टी साहब झटपट बलोचिस्तान खां। दोस्तों, उस्ताद जलाल चंडी जो चाहींदड़ तमामु घणो परस्तार ऐं उस्ताद जलाल चंडी जो वेझो दोस्त पिणु आहे। दोस्तों, हिन महफ़िल में हुनजो ई तावन आहे। उम्मीद त हीअ महफ़िल तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। महिरबानी दोस्तों। तोड़े करी टोटे टुकड़े में हाजिर खड़ा हजूरा गुलाम फरीदा भी मशहूर गया थे जिन्हें आका में रोजी को साड़ घता ही रोजी को जेकीता जा परदेसी माँ प्यू भेण भेरा सब भूले क्या को याद करे ऐसी वतना वाले पैमान करें क्या मान करे परदेसी चल हैदर वतना चलिए रब घर प्यारों दी देती। इन कलाम जिला फरमाशा सरदार बख्तियार खान बारूज़ाई जी ऐं वॾेरे बीबरा खान जी ऐं सजाद अहमद जी फरमाशा। थोड़ा सामला थोड़ा सामला पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। सामना की जुरा
पेशकश सिंधी म्यूज़िक स्टेशन। दोस्तों, मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम पसंदि अचनि त असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु